IMF पाकिस्तान लाइ $70 अरब जे बेल-आउट पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो क्रिस्टिना जॉर्जिया जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में पाकिस्तान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी न्यूयॉर्क में आलमी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे सेक्रेटरी जनरल UNO एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात। एंटोनियो गुतरेस गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे सरगर्म किरदार जी वाखाण कई। आलमी बिरादरी ते इसराइल जे एहतिसाब ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुवैत जे वली अहद सां बि मुलाक़ात कई। पाकिस्तान ऐं कुवैत विच में लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते इत्तिफ़ाक़। आईनी अदालत क़ाइम करण जे हक़ में आहियूं। फौजी अदालतुनि बाबति सलाह मशवरा कया वेंदा। एक्सटेंशन मुफ़ादनि लाइ न पर ज़रूरत जे बुनियाद ते थियणु घुरिजे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जूं सीनियर सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ख़्वाहिश आहे त आईनी तरमीमूं इत्तिफ़ाक़ राय सां मंज़ूर कयूं वञनि। वज़ीर आज़म हुकूमती आईनी तरमीमुनि जी हिमायत लाइ चयो हो इफ्तिख़ार चौधरी लाइ सभिनी जदोजहद कई, पर हुन जेको कयो उहो सभिनी जाॾो आहे। धांधली ज़रिए हिक सूबे मां क़ौम परस्तन ऐं ॿिए मां मज़हबी पार्टियुनि खे कढियो वियो। टैक्स न ॾींदड़ मिल्कियत ख़रीद करे न सघंदा। बैंक अकाउंट खोलण ते बि पाबंदी हूंदी। FBR पारां नॉन फाइलर वारी कैटेगरी ख़तम करे टैक्स न ॾींदड़ ते 15 पाबंदियूं लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मंज़ूरी ॾेई छॾी। टैक्स न ॾींदड़ पर डे सफ़र करे न सघंदो, गाॾी ख़रीद करे न सघंदो। म्यूचुअल फंड्स में बि टैक्स न ॾींदड़ सीड़पकारी करे न सघंदो। ज़रियनि मूजिबि FBR पारां तजवीज़ कयल मंसूबे खे ऑर्डिनेंस ज़रिए लागू कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां गॾियल क़ौमुनि जे पाइदार तरक़ी खे हथी वठाइण वारे मक़सद में चीन जे किरदार जी वाखाण। आसिफ अली ज़रदारी बीजिंग में आलमी पाइदार ट्रांसपोर्टर फोरम 2024 खे ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान महफ़ूज़ पाइदार ऐं माहौल दोस्त ट्रांसपोर्ट जे निज़ाम लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान पाइदार तरक़ी जा हदफ़ हासिल करण लाइ चीन सां गॾिजी कमु कंदो रहंदो। पाकिस्तान औरतुनि लाइ ख़ासि पिंक बस मुतारिफ़ कराई आहे। ॻोठणनि इलाइक़नि ताईं पहुच वधाइण सां पाइदार तरक़ी खे हथी मिलंदी। अदलिया आइन जे टकराव में फ़ैसिला कंदी त मसइलो केरु हल कंदो। रोज़ानो को न को आइन जे टकराव में फ़ैसिलो अची वञे थो। पार्लियामेंट जी कानून साज़ी वारे अख़्तियार खे घटाए नथो सघिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त आइन चवे थो त आज़ाद उम्मीदवार 3 ॾींहनि अंदरि कंहिं पार्टी में शामिल थिए। मख़सूस सीटुनि जो फ़ैसिलो उन पार्टी जे हक़ में ॾिनो वियो जेका धुरी न हुई। फ़ैसिले खे 2 महीना गुज़रण बावजूदि संदनि अपीलुनि खे न पियो ॿुधो वञे। मुल्क जी सभ खां वरी अदालत खे आइन मुताबिक़ कमु करणो आहे। बलूचिस्तान पुलिस जो सालह भूतानी जे घर ते छापो। सिंध हुकूमत जो एहतजाज। संजय घरू खाते जे एडिशनल चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान जे घरू खाते खे ख़त लिखी छॾियो। ख़त में जणायो वियो आहे त 22 सेप्टेम्बर ते बलूचिस्तान पुलिस सिंध हुकूमत जी इजाज़त बिना कार्रवाई कई। ख़त में जणायो वियो आहे त बलूचिस्तान पुलिस कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में बिना इजाज़त कार्रवाई कई।
सिंध में बग़ैर इजाज़त जे छापे खे बर्दाश्त नथो करे सघिजे। बलूचिस्तान पुलिस जो कराची में बिना इजाज़त जे छापो गैर कानूनी हो। बलूचिस्तान पुलिस जे लाॻापियल ऑफिसरनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिकु शख़्स पंजाब में दाख़िल थी गाॾियूं साड़े माण्हुनि जूं हयातियूं ख़तरे में विधियूं। पंजाब जी सरहदुनि में कानून तोड़ींदड़ खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त कावड़ में मुल्की मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण मुनासिब न आहे। ॿुधायो वञे त रुॻो जलसा करणा आहिनि या कम बि कयो वेंदो। कुझु माण्हुनि सियासत खे बदनाम करे छॾियो आहे। जेकॾहिं सुठी सियासत न कई वई त मुल्क अॻिते वधी न सघंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में 5% उम्मीदवारनि जो बि पास न थियण असांजे ख़िलाफ़ वाइट पेपर न आहे। पंहिंजी पधिराई जा पाण ज़िम्मेवार आहिनि। लिखत वारी टेस्ट जे मयार खे ॾिसणो पवंदो। बोर्ड ऐं यूनिवर्सिटीज़ जे वज़ीर मोहम्मद अली मलकानी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त टीचिंग लाइसेंस जी टेस्ट ॾियण में ॾखण कराची जे वॾनि स्कूलनि जे उस्तादनि खां इम्तिहान वरितो, जंहिंमें 2.5% उस्ताद पास थी सघिया। यूनेस्को जे उस्तादनि जे करायल मुक़ाबले में पंजाब मुल्कनि जे मुक़ाबले में सजावल जी औरत टीचर पहिरें नंबर ते आई। बोर्ड मुतासिर 4000 स्कूलनि खे बहाल करे सिख्या ॾींदासीं। हींअर बि 16000 स्कूल ख़राब हालत में आहिनि। दहशतगर्द ब्लैकमेल करे मजबूरियुनि जो फ़ाइदो वठी बलोच औरतुनि खे भड़काईंदा आहिनि। बलोचिस्तान मां गिरफ़्तार कयल आपघाती बमबार आदिला बलोच प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नौजवाननि खे दहशतगर्दी लाइ भड़काए वेंदो आहे। दहशतगर्द औरतुनि खे आपघाती हमलनि लाइ इस्तेमाल कंदा आहिनि। मूं नर्सिंग जो कोर्स कोयटिया मां कयो। बदकिस्मती सां अहिड़नि माण्हुनि सां राब्तो थियो जन मूंखे आपघाती बमबार बणाए छॾियो। मूंखे एतिरो भड़काए वियो जो मां आपघाती हमले लाइ तयार थी वियसि। बलूचिस्तान हुकूमत जे करे ज़िंदा आहियां। बलूचिस्तान जे नौजवाननि लाइ पैगाम आहे त ग़लती न कनि, दहशतगर्दनि जी ॻाल्हियुनि में न अचनि। सॼी सिंध में शागिर्दनि, आबादगारनि ऐं सुञाण माण्हुनि में इन सॼे साज़िश जेको सिंध खे सुकाइण लाइ सौदो कयो आहे उन्हनि खे आगाही ॾिनी वेंदी। दरिया ते 6 कैनाल जेको ठाहिण जो फ़ैसिलो कयो क़ाबिल मज़म्मत आहे। वरी तव्हां अरसा जी जोड़जक तब्दील कयो था त हीअ सिंध जा माण्हू त मरी वेंदा। कराची खां वठी कश्मीर ताईं न ज़राअत थींदी, न मईशत थींदी, न पीअण जो पाणी थींदो। सिंध खे वीरान करण जो मनसूबो ठाहियो वियो आहे। सिंध खे बंजर बणाइण कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। इर्सा एक्ट में तरमीम ऐं सिंध ते नवां कैनाल्स क़बूल न कया वेंदा। GD ऐं SUP समेत 11 पार्टियुनि 18 ऐं 19 अक्टूबर ते कराची खां बदीन ताईं बेदारी मुहिम हलाइण जो ऐलान करे छॾियो। जामचोरे में ज़ैन शाह, सफदर अब्बासी ऐं रियाज़ चांडे समेत ॿिनि अॻुवाणनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। सैद ज़ैन शाह चयो आहे त सिंधु मां कैनाल कढी सिंध जे पाणी ते धाड़ो हणण जी साज़िश कई पई वञे। कराची जे 3 करोड़ आबादी खे पीअण जो पाणी न मिलंदो। बदीन, सजावल, ठटे जी लखे एकड़नि ते ॿधल ज़मीन तबाह थी चुकी आहे। बिजली, गैस, तेल समेत 80% टैक्स सिंध ॾिए थी। बदिले में पूरो पाणी बि नथो मिले। अक्टूबर जे आख़िरी हफ़्ते में इस्लामाबाद में सेमिनार कोठायो वेंदो। सिंध हाई कोर्ट समूरे कारूंजर खे महफ़ूज़ विरसो करार ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत कारूंजर जबल बाबति दरख़्वास्त ते लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। कारूंजर जे 21,000 एकड़ ज़मीन खे महफ़ूज़ विरसो करार ॾियण वारो नोटिफिकेशन बि रद्द। दरख़्वास्त गुज़ार चयो आहे त हाणे कारूंजर जी कटाई ते केस दाख़िल थी सघंदो। मीरपुर खास में डॉक्टर शाहनवाज वारे केस में नामज़द 34 जवाबदारनि मां 9 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदारनि खे 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। उमरकोट में इंसानी हक़नि वारी कमीशन जी जांच कमेटी पारां डॉक्टर शाहनवाज कुंबर जे वारसनि सां मुलाक़ात, तफ़सील मालूम कया। उमरकोट में डॉक्टर शाहनवाज वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ
सान्या अहमदन जी एहतिजाजी रैली, सिंधु नवाज़ गांगरो बख्शल तलो पुनल सां रैली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। रैली में शामिल अॻुवाणनि जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ वाक़े जी अदालती जांच कराए मुलविस पुलिस अमलदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल जे कुटुंब खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कराची जी दरगाह आलम शाह बुखारी जे नज़राने वारनि पैतनि मां वॾी रक़म चोरी। ज़रियनि मूजिबि नज़राने वारनि पैतनि में 7 खां 8 महीननि जी रक़म रखियल हुई, जेका चोरी थी वई। एडमिनिस्ट्रेटर जी निगरानी में पैतियूं खोली वयूं त ताला तब्दील थियल मिलिया। नज़राने वारनि पैतनि जी हिकु चाबी नेशनल बैंक जे मैनेजर, ॿी दरगाह जे मैनेजर ऐं 3 चाबी चीफ एडमिनिस्ट्रेटर वटि हूंदी आहे। दरगाह आलम शाह बुखारी में रोज़ानो जे बुनियाद ते हज़ारनि जे अंग में पांधेड़ा ईंदा आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में MD कैट टेस्ट जो पेपर मुबैना तौर लीक थियण ख़िलाफ़ शागिर्दनि जा मुज़ाहिरा ऐं धरना। हैदराबाद में शागिर्दनि जी एहतिजाजी रैली बाद धरणो। थुल में शागिर्दनि मुज़ाहिरो करण बाद मेरिट जो अलामती जनाज़ो बि कढियो। दादू में बि MD कैट टेस्ट में मेरिट जी मुबैना लतड़ ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि मुज़ाहिरो करे धरणो। मीरपुर ख़ास ऐं कुनरी में बि शागिर्दनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो।